और साईं फज़लुल्लाह खे चवंदुसि त टाइम जे हिसाब सां थोरो मुख़्तसर एजुकेशन छो त असांजो सीनियर तरीन उस्तादु आहे ऐं गस्ता में काफ़ी उहिदनि ते रहियो आहे PTLF में रहियो आहे त साईं खे आउं गुज़ारिश कंदुसि त एजुकेशन जे हवाले सां ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए जेको असांजो ड्रॉप आउट थिए पियो ऐं ॿार जेके आहिनि स्कूल खां ॿाहिरि रहनि था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन कीअं आहे? हिन वक़्तु तव्हांजे DC जी बदिली सवली आहे, तव्हांजे जेको आहे मुख़्तियारकार AC जी बदिली सवली आहे, कमिश्नर जी बदिली सवली आहे, प्राइमरी मास्टर जी बदिली कोन थींदी। बायोमेट्रिक चेंज कराइण लाइ कराची वञण लाइ 50,000 खपनि, तॾहिं बायोमेट्रिक उते 50,000 वठनि था, पोइ बायोमेट्रिक चेंज करे पोइ उन उस्ताद खे उते मुक़ररु कनि। बायोमेट्रिक असिस्टेंट जेके रखिया विया उहे माखी जे शीशे ते उस्तादनि खे छॾनि था ऐं बेहसियत साबिक़ा उस्ताद उहिदेदार जे इहो एतिराफ़ थो करियां त हिकिड़े माखी जे शीशे ते बायोमेट्रिक असिस्टेंट खुले आम छुटी ॾियनि था उस्तादनि खे। निज़ाम कंहिं ख़राबु कयो आहे, निज़ाम मिनिस्ट्री ख़राबु कयो आहे, निज़ाम तालीम खाते ख़राबु कयो आहे। हाणे इहो बायोमेट्रिक सिस्टम पहिरीं आयो, हाणे वरी फेस सिस्टम पियो अचे। माना उस्ताद चयो असल में छा आहे त एशियन डेवलपमेंट बैंक ऐं वर्ल्ड बैंक खां जेके फंड मिलनि था न उहे इस्तेमालु कीअं थिजनि ऐं खाइजनि कीअं, उन जे करे तालीम जो बेड़ो ॿुधाइणो। हिन वक़्तु पोज़ीशन तव्हांजे तालुके जी ॿुधायां त कुनरी जा अहिड़ा स्कूल आहिनि जंहिंमें 15 छोकिरियूं आहिनि त 17 मास्तरियाणियूं आहिनि। ऐं तव्हांखे निशानदेही करे मां ॾिसी आयुसि, जिते 22 ॿार आहिनि उते 11 उस्ताद आहिनि। तव्हांजी ॿाराड़ी वारे स्कूलनि में जेकॾहिं 50 ॿार आहिनि त हिकिड़ो उस्ताद। उन खां पोइ तव्हां अचो मॉनिटरिंग सिस्टम ते। अॻे जेको पुराणो सिस्टम हूंदो हो सुपरवाइज़री सिस्टम, जंहिं ते SDO हूंदो हो ज़िम्मेवार। पोइ ॻोठाणा जंहिं ॻोठ में उस्ताद न हूंदो हो या न पढ़ाईंदो हो त ॻोठाणा वञी एप्लीकेशन SDO खे ॾींदा हुआ। हिन वक़्तु SDO उस्ताद खे कुझु कोन थो करे सघे, न को पघार रोके सघे थो, न को का सज़ा ॾेई सघे थो, न वरी सस्पेंड करे सघे थो, न उन को बदिली जो इख़्तियार आहे। मास्तर खे ख़बर आहे, उस्ताद खे ख़बर आहे त मुंहिंजी बायोमेट्रिक चेंज कराची मुंहिंजा 50,000 रुपया ॾेई केरु कराइण ईंदो, मूंखे हिते ई वेहणो आहे, बायोमेट्रिक वारे खे ख़ुशि करिणो आहे। त निज़ाम जी तबाही जी ज़िम्मेवार मिनिस्ट्री आहे। ऐं ॿिए नंबर ते जेका दोस्त ॻाल्हि कई, असांजा पंहिंजो मुआशिरो, असांजा वॾेरा ऐं भोतार ऐं ॿिया जेके असीं बाशूर पाण सॾायूं था उहे मॉनिटरिंग करियूं ई कोन था पंहिंजे स्कूलनि जी। असां जॾहिं डिविज़नल सदर हुउसि, पंहिंजो इस्लामाबाद में धरणो लॻो। धरणे खां पोइ असीं लाहौर घुमणु वियासीं। लाहौर जे टीचर्स एसोसिएशन जे सदर जी दावत ते उन सां वञी मिलियासीं, राति उन वटि रहियासीं, कचहरी कईसीं, हिक ॿिए सां हाल अहवाल वंडियासीं। मूं चयो ख़बर ॾे तव्हां वटि सिस्टम छा आहे? चई असां वटि कमेटियूं ठहियलूं आहिनि, हर UC सतह ते, टाउन सतह ते, हर वार्ड सतह ते कमेटियूं ठहियलूं आहिनि। उहे पढ़ियल लिखियल माण्हुनि जूं उहे कमेटियूं असां तालीम खाते जा अफ़सरान त अचनि था, उहे त पंहिंजी जॻह ते, पर उहे कमेटियूं अची असांजे स्कूल विज़िट कनि थियूं, ॿारनि खां पुछा कनि था। जेकॾहिं कमी कोताही ॾिसनि था त डायरेक्ट डिपार्टमेंट खे रखनि था ऐं डिपार्टमेंट एक्शन में अचे थो। असां कमेटियूं त ठहियूं, पर असांजो जेको घटी ते स्कूल आहे उते वञी कोन पुछो आहे त साईं तव्हां छा पढ़ायो आहे, छा न पढ़ायो। इन जे करे असीं सभु भाईवार आहियूं। तालीम जी तबाही में, असां ईंदड़ नसुल जी तबाही में भाईवार आहियूं। 90% तव्हांजी तालीम तबाह थी चुकी आहे ॿाराड़ियुनि जी, ख़ासि करे ॿाराड़ियुनि जी। उन जे करे असांखे एजुकेशन डिपार्टमेंट ते भाड़ण खां सवाइ पंहिंजी तालीम, पंहिंजे ॿारनि जी तालीम जी पाण जेको आहे नज़रदारी करणु खपे, पाण मॉनिटरिंग करणु खपे। जेकर न त ईंदड़ नसुल सफ़ा जहालत जी ऊंदाही में किरियल हूंदो। दोस्त इंशाअल्लाह इन ते अमल कंदा। महिरबानी।